सिंध जो अर्डो आशिक बशीर खान कुरैशी। उन रात दर्दबंदी जो समूरो देश सुतल हो ऐं कुछ दिल वारा जागी रहा हुआ। जॾहिं साईं जीएम सैयद जे सियासी बचड़न जो मोबाइल फोनूं फ़क़त इहो पैगाम ॾियण लाइ मुसलसल वॼण लॻियूं त उहा दिल हमेशा हमेशा लाइ माठ थी वई जेका सैयद ऐं सिंध लाइ धड़कंदी हुई। रूह मां उभरियल रड़ सां इहो न्यापो वसूल कंदड़ क़ौमी तहरीक जा नवां ऐं पुराणा कारकुन उन्ही वक़्त उथी खड़ा थिया। जॾहिं हू पंहिंजनि घरनि मां ॿाहिरि निकिता तॾहिं थधी आसमान मथां उभरियल पूरो चंड वेह जे वटी वांगुरु छुलकी रहियो हो। कल्टस किरोला ऐं मेहरान गाॾियुनि जे विंड स्क्रीननि मां नज़र ईंदड़ चंड खे हू ख़ामोशी सां घुरींदा रहिया ऐं इन्हनि सभिनी जो ॾुख में ॾरियल हियांव अयाज़ जा इहे लफ़्ज़ झुंगारे रहियो हो। छो चंड असांखे राति ठरे ॾे चांडो कीअं जो ज़हर भरे आ केॾो पोयों पहर परे हैरान हज़ारे मां न रुॻो। बशीर खान कुरैशी हिन ग़ुलाम ॾेह जो ॾोहारी बाग़ी हो। हुन क़ौमी ग़ुलामी जे ज़ंजीरनि खे क़िस्मत जो लिखियो सम्झी क़बूल न कयो। जॾहिं खीर थर जे पहाड़ जे हंज में मौजूद सन मां उभरियल चिंगाड़ उन जे कननि ते पई उन वक़्तु हू देश जी दाह ते ईअं उथियो जीअं रवायती मुड़ुस ज़ोरी खयल बाह जे रड़ ते उथंदा आहिनि। बशीर खान कुरैशी रते देरे में 10 अगस्त 1959 ते ग़ुलाम मुर्तज़ा कुरैशी जे घर में अख खोली ऐं उन्हनि अखियुनि सां सिंध जे दर्दनि खे ॾिसंदो रहियो ऐं जवानी में ई धरती जे हक़नि लाइ रियासत सां बग़ावत शुरू कई। मुसलसल जिदोजहद ॼण त बशीर खान जे खुमेर में शामिल हुई। साईं जीएम सैयद तारीख़ जे तसलसल मां सिंध ॻोल्हे सिंधी माण्हुनि खे ॾिनी ऐं बशीर खान कुरैशी उहा सिंध ॾेखारी ऐं महसूस कराई ऐं उन जी अहमियत खां वाक़िफ़ करायो। बशीर खान कुरैशी उन्हनि नौजवाननि जो हीरो हो जिन हिन खे पंहिंजे ॻिचनि जो हार सम्झी पाए वरितो हो ऐं खेसि अबू जिहाद जो लक़ब ॾिनो हो। सिंध जा माण्हू खेसि प्यार मंझां वॾो बि कोठींदा हुआ। नौजवान त नौजवान पर खेसि ॿुढा बि वॾो चवंदा आहिनि। हू जंहिं बि शहर में वेंदो हो त माण्हुनि जो वॾो हुजूम खेसि ॾिसण लाइ ईंदो हो ऐं हू कुर्ब मंझां खेनि भाकुर पाए चुमियूं ॾींदो हो। संदसि उन प्यार जो ई सबबु हो जो बशीर खान कुरैशी जे हिकु सॾ ते पूरी सिंध जा माण्हू पंहिंजा कमकार छॾे वॾे सां कुल्हे सां कुल्हो मिलाईंदा हुआ ऐं उहो ई सबबु हो जो 23 मार्च 2012 ते कराची में लखें सिंधियुनि जो गॾिजण उहो बि बिना कंहिं लोभ लालच ऐं हिकु अहिड़े क़ौम परस्त धुर जे पुठियां जंहिं वटि न कंहिं नौकरी जो आसरो न इक़्तिदार न ई वरी कंहिं शइ जो अख़्तियार हो। बसि उन धुर वटि कुझु हुयो त आज़ादी ऐं ख़ुशहाल ज़िंदगी जो ख़्वाबु हो। शहीद सिंध मोहतरम बशीर खान कुरैशी जो सिंध ऐं सिंधी क़ौम खां विछोड़ो 7 अप्रैल 2012 52 सालनि जी उमिरि में थियो। वॾो जिस्मानी तौरु असां खां विछड़ो ज़रूरु आहे पर रूहानी तौरु असांजे दिलनि में ज़िंदा आहे। आख़िर में वॾे लाइ एतिरो ई चवंदुमि त वॾा तूं विछड़ियो ज़रूरु आहीं पर विसरियो नाहीं। तूं तारीख़ आहीं, तूं हर दिलि में ज़िंदा आहीं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए बाबा बशीर खान कुरैशी।